दोस्तों अज जी हिन वीडियो में आऊँ तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त निगत नाज़ मुमताज़ मौलाई सां आख़िरकार शादी छो न कई। जी हाँ दोस्तों, आऊँ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त निगत नाज़ पंहिंजे फ़न जी जेका शुरूआत कई हुई उहा कई हुई सिंधी ड्रामनि खां। आस्ते आस्ते निगत नाज़ सिंधी ड्रामा ऐं फिल्मूं करे हूअ हिकु वॾी एक्टर बणिजी वई ऐं उन खां पोइ हिनखे वरी अचानक हिकु शौक़ु जाॻियो, जेको शौक़ु हुयो सिंगिंग जो याने ॻाइण जो। ऐं उन खां पोइ हीअ नंढा नंढा ऐं वॾा वॾा प्रोग्राम कंदी हुई शादियुनि जा ऐं हिन सां गॾु मोहम्मद असलम सखीरानी गॾु हूंदो हुयो, जेको हिन जो दोलाड़ी आहे। दोस्तों जीअं त मोहम्मद असलम जी तबियत जेका आहे उहा निगत नाज़ खे तमामु घणी वणी वई ऐं मोहम्मद असलम सखीरानी खे निगत नाज़ पंहिंजो पको दोलाड़ी करे छॾियो। दोस्तों आस्ते आस्ते ईअं निगत नाज़ नंढियुनि नंढियुनि शादियुनि ऐं वॾनि प्रोग्रामनि में हिसो वठंदी हुई ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त निगत नाज़ खे मुमताज़ मौलाई पंहिंजी शाइरी जेको आहे उहा चाह सां ॾींदो हुयो। पंहिंजी शाइरी हथनि सां लिखी तंहिं वक़्त में मुमताज़ मौलाई शाइर हूंदो हुयो ऐं हली हली निगत नाज़ जा आहिस्ते आहिस्ते हिकु ॿ एल्बम रिलीज़ कराया मुमताज़ मौलाई पाण शाइरी ॾेई ऐं उन खां पोइ मुमताज़ मौलाई वरी निगत नाज़ खे शादी जी ऑफर कई। मुमताज़ मौलाई निगत नाज़ खे चयो त मूंसां शादी कर। मुमताज़ मौलाई खे जवाबु ॾींदे निगत नाज़ इहो चयो त मां तोसां शादी नथी करे सघां। दोस्तों मुमताज़ मौलाई पंहिंजा काफ़ी निगत नाज़ ते हीला हलाए छॾिया, पर निगत नाज़ जो हुनखे हिकु ई जवाबु हुयो न। निगत नाज़ मुमताज़ मौलाई खे इहो चयो त मूंखे असलम जी अदा वणी वई आहे ऐं जीअं त मां हुनखे ई पसंदि कंदी आहियां। जीअं त असलम खे हिन ॻाल्हि बाबति कुझु बि ख़बर न हुई, पर निगत नाज़ पंहिंजे अंदर ई अंदर में मोहम्मद असलम सखीरानी खे चाहींदी हुई ऐं उन खां पोइ निगत नाज़ मोहम्मद असलम सखीरानी खे सिलेक्ट करे छॾियो ऐं उन खां पोइ निगत नाज़ असलम सखीरानी सां शादी करे छॾी ऐं उन मां जीअं त हिन वक़्तु निगत नाज़ खे हिकिड़ी न्याणी जो औलाद बि पिणु आहे ऐं हाणे निगत नाज़ खे मोहम्मद असलम सखीरानी वॾा वॾा प्रोग्राम बि पिणु अटेंड कराईंदो आहे। दोस्तों मुमताज़ मौलाई निगत नाज़ जी जुदाई खां पोइ काफ़ी दर्द भरिया गीत ॻाए पियो।